बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां आहियां सबा बलोच। अॼु जेको मां टॉपिक खयो आहे उहो कल्ह पहिरियों हिसो हुयो उन जो सन टेक्स्ट बुक बोर्ड जा जेके मां MCQs खयो हुया। अॼु जेको आहे सो ॿियो आहे, उन जो सवाल नंबर 23 आहे, कुलियात हमल कहिड़े इदारे शाया कयो? त इहो जेको आहे सिंधी अदबी बोर्ड शाया कयो आहे। सवाल नंबर 24 आहे, कुलियात हमल फ़क़ीर जो मुरतब केरु आहे? त हिन जो जेको आहे मुरतब डॉक्टर नबी बख्श बलोच आहे। सवाल नंबर 25 आहे, हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान जो घणो अहवाल कहिड़ी किताब में आहे? त उन जो जेको आहे घणो अहवाल जेको आहे मरग़ूब अहबाब नाले किताब में आहे। सवाल नंबर 26 आहे, शाह लतीफ़ जो मेलो कॾहिं लॻंदो आहे? त उहो जेको आहे 14 सफ़र ते लॻंदो आहे। सवाल नंबर 27 आहे, तारीख़ तमदन इस्लाम किताब जो मुसनिफ़ ॿुधायो? त तारीख़ तमदन इस्लाम जेको आहे इन जो जेको मुसनिफ़ आहे करीम बख्श चन्ना आहे। सवाल नंबर 28 आहे, नाविल इत्तेहाद जो लेखक ॿुधायो? त उहो आहे गुली सदारंगाणी जो। सवाल नंबर 29 आहे, बुलंदियूं कंहिंजो नाविल आहे? त इहो नजम अब्बासी जो आहे। सवाल नंबर 30 आहे, मिर्ज़ा कलिच बेग जी आतम कहाणी जो नालो ॿुधायो? मिर्ज़ा कलिच बेग जी आतम कहाणी जो नालो साओ पन कारो पनो आहे। सवाल नंबर 31 आहे, सिंधी ॿोली जो पहिरियों तबज़ात नाविल ॿुधायो? त सिंधी ॿोली जो पहिरियों तबज़ात नाविल जेको आहे दिलाराम आहे, जेको मिर्ज़ा कलिच बेग जो आहे। सवाल नंबर 32 आहे, पढ़ाॾो सो सॾ नाविल जो लेखक ॿुधायो? पढ़ाॾो सो सॾ नाविल जो लेखक सिराज आहे। वरदना जो अंग कंहिंजो लिखियल नाविल आहे? त इहो दवारका नास जो आहे। सवाल नंबर 34 आहे, मुक़दमा लतीफ़ी किताब जो लेखक ॿुधायो? त उनजो लेखक डॉक्टर गुरबख्शाणी आहे। सवाल नंबर 35 आहे, अब्दुल रहीम गरोड़ीअ जो नज़मुनि खे कहिड़े नाले सां सॾियो थो? त उनखे गरोड़ी जो नज़म कलमात चइबो आहे। सवाल नंबर 36 आहे, डॉक्टर गुरबख्शाणी शाह जो रिसालो घणनि जिल्दनि में तरतीब ॾिनो? 3 जिल्द में तरतीब ॾिनो। सवाल नंबर 37 आहे, 1 मई खे कहिड़े ॾींहुं तौरु मल्हायो वेंदो आहे? त इन जो जवाबु आहे मज़दूरनि जो ॾींहुं। सवाल नंबर 38 आहे, से वेंझार कंहिंजो किताब आहे? इहो ग़ुलाम मोहम्मद गिरामी जो किताब आहे। सवाल नंबर 39 आहे, ज़िंदगीअ जे राह ते किताब जो मौज़ू ॿुधायो? त उहो नाविल आहे। सवाल नंबर 40 आहे, अरमान नाविल जो लेखक ॿुधायो? त इन जो नाविल इहो जेको आहे कला प्रकाश जो आहे। सवाल नंबर 41 आहे, शाह करीम जी हयातीअ जो अहवाल कहिड़ी किताब में दर्ज आहे? त इहो जेको आहे बयानुल आरिफ़ीन में आहे। सवाल नंबर 42 आहे, बयानुल आरिफ़ीन जेको कहिड़ी ॿोलीअ में लिखियल आहे? बयानुल आरिफ़ीन जेको आहे फ़ारसी ॿोलीअ में लिखियल आहे। सवाल नंबर 43 आहे, शाह लतीफ़ चंड जो ज़िक्र कहिड़ी सुर में कयो आहे? त सुर खंबात में कयो अथसि। सवाल नंबर 44 आहे, हमल फ़क़ीर जी ज़ात कहिड़ी हुई? त हमल फ़क़ीर ज़ात जो लग़ारी हुयो। सवाल नंबर 45 आहे, ख़लीफ़े गुल मोहम्मद किथे वफ़ात कई? त ख़लीफ़ो गुल मोहम्मद जेको आहे उन अरबस्तान में वफ़ात कई। इहे जेके हुया 45 सवाल हुया, जेको हिसो पहिरियों जेके आहिनि सभु सिंध टेक्स्ट बुक बोर्ड सेकेंड ईयर जी सिंधी लाज़मी क्लास मां वरितल आहिनि। जेके तक़रीबन जेके आहिनि इन्हनि मां सवाल ईंदा रहंदा आहिनि। इहे तमामु अहम टॉपिक आहे, त इन वीडियो खे लाज़मी ॾिसिजो। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक, कमेंट लाज़मी कजो ऐं बेल आइकन जे बटन खे लाज़मी दॿाइजो, त जीअं हर अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां वटि खे मिली वञे। मिलंदासीं हिकु ॿिए लेक्चर में तमामु जल्द। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।